नाज़रीन, उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 2 दहशतगर्द मारिजी विया। कैप्टन शहीद ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दन के ठिकाने जो पतो लगायो, जंहिंखां पोइ सिक्योरिटी फोर्सेस ऐं दहशतगर्दन विच में फायरिंग की ॾे-वठ शुरू थी वई। ISPR ॿुधायो त फायरिंग की ॾे-वठ दौरान 2 दहशतगर्द मारिजी विया। ISPR ॿुधायो आहे त फायरिंग की ॾे-वठ में कैप्टन मोहम्मद उसामा बिन अरशद शहीद थी वियो। कैप्टन मोहम्मद उसामा क़यादत कंदे बहादुरी सां विढ़ंदे शहीद थी वियो। शहीद कैप्टन की उम्र 24 साल हुई। उन जो तालुक़ पंजाब के शहर रावलपिंडी सां आहे। ISPR ॿुधायो आहे त इलाइक़े में इम्कानी दहशतगर्दी के ख़ात्मे लाइ सैनिटाइज़ेशन ऑपरेशन जारी आहे। बयान में वधिक चयो वियो आहे त पाक फ़ौज मुल्क में दहशतगर्दी की लानत के ख़त्म करण के लाइ पुरअज़म आहे। असांजे बहादुर नौजवानन जूं उहे कुर्बानियूं असांजे इरादनि के वधिक मज़बूत कंदियूं आहिनि।